नाज़रीन, कोट डीजी में ज़हरीलो खाधो खाइण सबब ॼणनि जी तबियत ख़राब थी पई आहे, जिन खे सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कयो वियो आहे। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सैफ फुलपोटरो। जी सैफ, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, ज़हरीलो खाधो खाइण सबब कोट डीजी वासी 10 ॼणनि जी अचानक तबियत ख़राब थियण सबब सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कयो वियो आहे। खैरपुर जे कोट डीजी तालुके जे ॻोठ लोंग खान गुफान में मुर्गीअ जे गोश्त जी भाॼी खाइण सबब 10 ॼणनि जी तबियत अचानक इंतहाई ख़राब थी पई, जंहिंखे गिरती जोगी हालत में सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कयो वियो। कोट डीजी जे ॻोठ लोंग खान गुफान वासी अज़ीज़ अहमद, बोहराम, बगन अली, गुलजार, रिजवाना, इरफान, फौजिया, ज़ाहिरा खातून ऐं मरियम खातून खे गिरती जोगी हालत में सिविल अस्पताल खैरपुर मुंतकिल कयो वियो, जिते संदन इलाज जारी आहे। जॾहिं त डॉक्टरनि जो चवणु आहे त वाक़ियो ज़हरीलो खाधो खाइण सबब पेश आयो आहे, जंहिं सबब हिननि जी तबियत ख़राब थी पई आहे, जिन जो इलाज सिविल अस्पताल खैरपुर में जारी आहे। जी सैफ, महिरबानी जी।